लाहौर जे सहाफ़िन सिंध में सिंध सरकार जे रिथाउनि खे स्टेट ऑफ द आर्ट मनसूबा करार ॾेई छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दौरनि बाद लाहौर जे सीनियर सहाफ़िन ते ॿधल हिकु वफ़द कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान लाहौर जे सीनियर सहाफ़िन थर जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में बि जारी सिंध सरकार जे मनसूबनि जी तारीफ़ कंदे चयो त थर जा रोड ऐं नंगर पार्कर में पीअण जो साफ़ पाणी ॾिसी दंग रहिजी विया आहियूं। जेतिरी सावक अॼु थर में आहे अहिड़ी लाहौर में बि न आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त थरकोल मनसूबो शहीद बेनज़ीर भुट्टो जो वियन हो, जंहिंखे सदर आसिफ अली ज़रदारी पूरो कयो। शहीद बेनज़ीर भुट्टो थरकोल मनसूबे ते कमु शुरू कयो, पर पीपल्स पार्टीअ जी हुकूमत वञण खां पोइ थरकोल मनसूबे ते कमु बंदि कयो वियो। 2008 ईस्वीअ में पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण बाद सदर आसिफ अली ज़रदारी थरकोल मनसूबे ते ॿीहर कमु करायो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त अॼु दुनिया चवे थी त पाकिस्तान में सस्ती बिजलीअ जो वाहिद हल रुॻो थर जो कोयलो आहे। सिंध सरकार नूरी आबाद विंड पावर जनरेशन प्लांट सां 100 मेगावाट बिजली के इलेक्ट्रिक खे ॾिए पई। 3000 मेगावाट खां वधीक बिजली पोर्ट कासिम खे थरकोल मां ॾिनी पई वञे। सस्ती बिजली थर जे कोयले सां ई ठही सघे थी। पूरो पाकिस्तान मुतफ़िक़ आहे त थर जे कोयले मां बिजली ठाही वञे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त थर जे कोयले जा ज़ख़ीरा न रुॻो मुल्क जी तवानाई जी ज़रूरतुनि जो पूराओ करे सघनि था, पर थर जे कोयले मां बिजली ठाहे 200 वरहनि ताईं एक्सपोर्ट बि करे सघिजे थी। सिंध सरकार जी कोशिशि आहे त अहिड़ा क़दम खयां वञनि जिन सां पूरो मुल्क जो फ़ाइदो थी सघे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुल्क जे लाइ जेकी कुर्बानियूं ऐं कम भुट्टो ख़ानदान जा आहिनि, अहिड़ियूं कुर्बानियूं ऐं कम तारीख़ में कंहिंजा बि न आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। मादर जमहूरियत बेगम नसरत भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी खे वरहनि ताईं क़ैद ऐं बंदि जूं अज़ियतूं भोगणियूं पयूं, पर पीपल्स पार्टी कॾहिं बि मुल्क जे ख़िलाफ़ ॻाल्हि न कई। शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत वक़्तु गड़ी ख़ुदा बख़्श में जंहिं क़िस्म जी नारेबाज़ी थी रही हुई, उन वक़्तु पाकिस्तान खपे जो नारो लॻाइण सदर आसिफ अली ज़रदारी जो तमामु वॾो क़दम हो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त भुट्टो ख़ानदान हिन मुल्क लाइ हर क़िस्म जी कुर्बानी ॾिनी आहे। पीपल्स पार्टी लाइ पाकिस्तान खां वधीक कुझु बि नाहे। हिन मुल्क लाइ जेको पीपल्स पार्टी कयो उहो कंहिं ॿिए बि नाहे कयो। मुल्क खे आइन, एटमी ताक़त, मिज़ाइल टेक्नोलॉजी जहिड़ा तोहफ़ा पीपल्स पार्टीअ ॾिना। सदर आसिफ अली ज़रदारी हिन मुल्क खे अरिड़हीं तरमीम केपी के सूबे खे नालो ॾियणु, आगाज़े हुकूक बलोचिस्तान ऐं NFC एवार्ड जहिड़ा तोहफ़ा ॾिना। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुल्क जे समूरनि सियासी पार्टियुनि जी क़यादत खे जेकॾहिं को माण्हू हिकु हंधि विहारे सघे थो त उहो सदर आसिफ अली ज़रदारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क जो वाहिद स्टेट्समैन आहे। हर प्लेटफॉर्म ते संदसि किरदारु पाकिस्तान जे स्टेट्समैन वारो रहियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सभिनी खे ॻंढण जी ॻाल्हि करे थो। पीपल्स पार्टी जी क़यादत जो दर्स आहे त कारकुननि विच में नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनी ताईं न खणी वञणु घुर्जे। हुन चयो त ॿोॾि पूरे पाकिस्तान में आई, पर 21 लख घर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे वियन तहत पीपल्स पार्टी ठाहे रही आहे। हाउसिंग मनसूबे जी शफ़ाफ़ियत लाइ मक़ामी तोड़े ॿियूं आलमी फर्म्स कमु करे रहियूं आहिनि। परॾेही वज़ीर तौरु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो किरदारु कॾहिं बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त गॾियल क़ौमुनि जे फोरम ते मोदीअ खे गुजरात जो कासाई ऐं कश्मीर जो कासाई चवण वारो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। भारतीय हुकूमती पार्टीअ पारां सिर जी क़ीमत रखण बावजूदि बिलावल भुट्टो ज़रदारी भारत जो दौरो कयो। ईअं रुॻो भुट्टो जो रद्द ई करे सघे थो। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इज़हार राय जी आज़ादी ऐं सहाफ़त जी आज़ादीअ ते कॾहिं बि सौदेबाज़ी नाहे कई। जेतिरी मीडिया दोस्त पीपल्स पार्टी जी क़यादत आहे, उन जो किथे मिसाल नथो मिले। सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ जर्नलिस्ट कमीशन जो क़याम बि पीपल्स पार्टीअ जे सिंध हुकूमत जो ई कारनामो आहे। मुलाक़ात जे मौक़े ते सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण लाहौर मां आयल सीनियर सहाफ़ियुनि खे सिंधी अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पेश कया।